वञी रही है बल्ले बल्ले बबलू जी। सो सुरेश कुमार ऐं धरना जी लिखियल ये बेहतरीन कहानी, इस्लाही कहानी, यकीनन तव्हांजे अखियुनि में आंसू भी ईंदा ऐं ख़ुशी भी ईंदी। सो ज़ोरदार ताड़ियुनि में बल्ले बल्ले बबलू सीन नंबर 3। भेण मीना मुझो मथो त सूर का फटे थो। ये घर करण आहे खच्चर कानू आहे। हेड़ो भी आहे पंहिंजो घर। हाणे पाण ही घर छॾे केॾा वेंदासीं? मसाला त वेंदासीं, बाक़ी जीअण जान कोन छुटंदी। सभु कर्मनि जी कमायूं आहिनि। चिट्ठा असांजा कर्म जो हिन घर में बणिजी आयासीं। आहे त घर में सभु सुख। भेण मीरा, तोखे अलाजे छो सुख नथो अचे? सुठो खाऊं, सुठो पायूं, अञा तोखे छा खपे? ए तो जहिड़ी माइन के आहे खाइणू पाइणू, को घुमण हुजे के घर में नौकर हुजनि, को सुख जो साह खणजे। हिते त बबलू जूं किनू खणी खणी असीं थकी पिया आहियूं। बबलू वेचारो दरवेश आहे। बबलू वेचारो दरवेश आहे। उनखे घणो न चओ, पिटू ॾींदई। ओ ईअं तो ऐं तो वारे मुड़ुस त बबलू जो गुण कढियो आहे। वेचारो चई चई आऊं चवां थी एतिरो लाड न ॾियो, किथे गिची में न फिट थी वञेव। बस जीअं पियो गाॾो हले तीअं हलण ॾे। हो हलायो गाॾो, मुंहिंजो मुड़ुस थी पियो मवाली, न त हुई घर घणे ॾींहं छॾे वञा हा। ठहियो हाणे घर छॾण जो ॻाल्हियूं न कर। तूं जे मुंहिंजो साथ ॾी त बबलू जूं सभु हरकतूं ख़तम करे छॾिया। मूं तोखे कहिड़ी ॻाल्हि जो जवाब ॾिनो आहे? पर आऊं चाहियां थी त सभु कम प्यार सां थिए। सभु कम माई प्यार सां कोन था थियनि। तूं रोज़ रोज़ कोई चवी भेण मीरा, जीअं तूं चवंदी तीअं आऊं कंदुसि। बस तुंहिंजो साथ खपे, पोइ ॾिस न नरक जहिड़े घर खे ऐं कीअं थी स्वर्ग कयां। क्या हाल है? तूं खुश आई? चाय पींदे? न भेण, ही टाइम चाय पीअण जो न आहे। जीजू मूलो अञा कोने आयो छा? न बा, खबर न आहे। तोरो मवाली जीजू अलाए किथे बोतल खोलियो वेठो आहे। अची वेंदो केॾा वेंदो। अन्न जो मोह आख़िर जंड ॾे। अलाए जे किथां इहो मोह शराब आयो ऐं माण्हू मवाली थिया। भेण दे खबर, भला जीजू जी का शीशी पियल आहे? आणे दे। हाँ त सफ़ा नशे जा जीवा खाइन था खाइन। नब्बी शराब। तूं त गरीब जो ॿार आहीं, कुछ ख्याल कर। बस भेण छा कयां, दिल त घणो ई चवे थी पर छॾियो ई नथो थिए। मवाली जी कहिड़ी जिंदगी आहे? मुंहिंजो मुड़ुस पंहिंजे भाउ खां पैसा वठो शराब पीए ऐं मूं वारो भाउ वरी पंहिंजे जीजू खां पिञो पीए। घर में उस ये तोरे बार रक्त करे मारियो मवालिया को। ये असा पारे गाड़ो कुतो हुए मानिए प्रेम तो अचे। ये तोरे बाद सजोरी चक्कर में आने। ये तोरे बाद नको फोजी जे कुते दिखो है। आओ इतो तो ढको खोलिया हो बेटे तो ना खुशबू अचो ने तो पूजो वने। किथा ये बांध हो गई। इन सॼी दुनिया में तोखे मुंहिंजे भाउ जो वज़न घणो थो लॻे? वज़न तुंहिंजो वधीक कोन्हे। ओ बसर ई टक भरिजी वेंदी, आख़िरी जेको बचंदो न बोरी ठोके ठोके भरींदा न, साॻी उहा लॻी पई आहे। ए हाणे वञ बर्फ खणी आ, पर आटा सड़िया तुंहिंजे भाउ जे आसरे गरम पी पी ॿार ज़लील थी वियो आहे। ओ या बर्फ भटा निकिरनि किथे था? असांजो ठोके ठोके असांजा हथ भॼी विया आहिनि। ए तू खुदा वास्ते वञ मवाली कावल न जार, वञ बर्फ खणी आ, वञा थी रड़ियूं घड़ियूं न करिए। केड़े निभा के खानदान में शादी कया थी। ए बालपुरी कदम पेट्रोल लीटर मिलिया
जाऊं छितो करे मारे अब आएगा पियना राजे सरायस अबे आवाज भगवान कहता मेरे सालों न मिले ए पिनी नहीं दाऊ एमरजेंसी अनाउंसमेंट आए त को डॉक्टर पंडाल में वेठल हुजे मेहरबानी करे भंडारे हाल ताईं वञे हिकिड़े एमरजेंसी आहे असांजे पंडाल में को बि डॉक्टर वेठल हुजे जल्द से जल्द भंडारे में पहुचे एमरजेंसी आहे जेंट्स भंडारे ताईं पहुचे को बि असांजे पंडाल में को डॉक्टर वेठल हुजे मेहरबानी करे पंडाल ताईं पहुचे वाह मूला हाणे आऊं वञा थी ए भेण माया तू यहाँ गलत आई है धरती पे वने के ना भी न भाउ बस पोयां ॿारनि जा स्कूल बि आहिनि बस अवी न अची सघिया त आऊं ई हलियो आयुसि पंहिंजे ॿारनि खे राखी ॿधण भेण असीं बि केॾा दुनिया जा बेकार भाव आहियूं साल में फ़क़ति हिकु ॾींहुं भेण जो अचे थो उहो बि पंहिंजे भेण वटि नथा वञी सघूं सच में असीं सफ़ा बेकार आहियूं भेण ही वटि ख़र्ची कलाऊं के मजबूरी जे करे तोखे ॾेई न सघियुसि अॼु ही ख़र्ची वटि भेण न भाउ न आऊं पैसा कोन वठंदुसि गुरु बालपुरी जो ॾिनल मूं वटि सभु कुझु आहे बस गुरु दर इहा अरदास आहे त मुंहिंजा ॿार सदाईं ख़ुशि हुजनि ऐं पाण में जुड़िया हुजनि दुनिया में केॾो न अनमोल रिश्तो आहे भेण जो जेका कंहिं बि लोभ लालच में न अची करे पंहिंजे भाउरनि खे प्यार ॾिए थी बस गुरु करे या मोहबत कायम हुजे लालच लालच मोहबत खे कैंची बणजी कटे छॾींदी आहे भेण माया तुंहिंजो भाउ मवाली ज़रूर आहे पर मवाली चवंदो सच आहे कॾहिं बि तोखे पंहिंजे भाउ जे जान जी ज़रूरत पई त भाउ तुंहिंजे लाइ हाज़िर आहे गुरु अव्हां खे हयाती ॾे मुंहिंजी ख़ुशी बस इन में आहे त अवी ख़ुशि हुजो पर भाउ मूला मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी ख्वाहिश आहे अगरि अव्हां शराब छॾे ॾियो त मुंहिंजे लाइ मुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾे में वॾी हिकु ख़र्ची हूंदी तव्हां पाण ॾिसो वीचारो आकाश अकेलो छा करे मथां पोड़ी मां ऐं वरी दरवेश बबलू आख़िर तव्हां वॾा आहियो भेण माया आऊं सम्झां थो त आऊं शराब पी करे सुठो कमु नथो कयां पर आऊं मजबूर आहियां बाबा मुंहिंजी शादी हिकु वॾे घर मां कराई पर तुंहिंजी भाॼाई माया जा इहे नखरा इहे लक्षण ॾिसी करे ही मूं नचो स्टार्ट कयो मूंखां ही घर पंहिंजो टुटो ॾिठो न थिए थो इन ई करे मूं पाण खे नशे में रखी ऐं हलण ॾिनो ऐं माया जे माइटनि जे रुतबे जे अॻियां धबियल रहियसि ऐं ख़ामोश तमाशाई बणिजी वियुसि भेण माया अवी न छा थियूं सम्झो त आऊं कुझु बि नथो सम्झां भाउ मूला इहो के मसइले जो हल त न हुयो तव्हां को ॿियो रस्तो इख्तियार कयो आहे भेण माया मूं वटि फ़क़ति इहो ई रस्तो हुयो अगरि जे आऊं कमाइण शुरू कयां हा त हिन घर में ॿ दीवारूं अची वञनि ऐं टे घर थी वञनि हिकु घर जंहिंमें आकाश आराम जी ज़िंदगी गुज़ारे आ ऐं ॿियो घर हिन मूले मवालीअ जो जंहिंमें माया में मगरूर पाण खे राणी सम्झंदड़ मीरा जी गज गोड़ गूंजे हा ऐं टियों घर उन बीमार उन बेवस अमा
ऐं दरवेश बबलूअ जो हुजे ऐं जेके के आसरे ते हुजनि हा त केरु अचे ऐं उन्हनि खे मानीअ जो टुकुर ॾे। भेण माया आऊं माफ़ी थो ॾियां। मूंखे ख़बर आहे आऊं चङो कमु नथो कयां पर आऊं मजबूर आहियां। भाउ मूला आऊं सम्झां थी तव्हां वॾा आहियो, आऊं त बस चाहियां थी त मुंहिंजो भाउ मूलो उहो साॻियो मूलो हुजे जंहिंजी आवाज़ में हिकु सची गजगोर हुई, जेका आवाज़ हमेशा कूड़नि माण्हुनि खे आईनो ॾेखारींदी हुई, जेका आवाज़ एॾो त रोब रखंदी हुई जो के माण्हू खे साम्हूं बीठल माण्हू खे ॻाल्हाइण जी हिमत न थींदी हुई। भेण माया उहे आवाज़ विया, उहे धबधबा विया, उहे फण विया, वथाण विया। हाणे बस जीअं गुज़रे एमरजेंसी हिकिड़ो अनाउंसमेंट आहे। मूं पहिरीं ॿुधायो तव्हांजे विच में को डॉक्टर वेठल हुजे या डॉक्टराणी वेठल हुजे, महिरबानी करे भंडारे हाल ताईं वञे। एमरजेंसी आहे, जल्द में जल्द महिरबानी करे को बि डॉक्टर वेठल हुजे महिरबानी करे भंडारे हाल ताईं पहुचे, हिकिड़ी एमरजेंसी आहे। ठीकु आहे बा, हाणे आऊं हलां थी, मुंहिंजी ॻाल्हि ते गौर ज़रूर कजो। जेंट्स भंडारे हाल में